पंचावे ड्रामे जी ख़ुशख़बरी दोस्तों तव्हांखे ॾियण वारा आहियूं अॼु जी अपडेट में। पंचावे ड्रामे जी ख़ुशख़बरी हिकु बहितरीनु आई आहे जेका तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, जेका नवां या पुराणा जेका बि दोस्त आहिनि, ॾिसण वारा नाज़रीन त घणा आहिनि पर सब्सक्राइब करण वारा घटि आहिनि। उन सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, तव्हां वीडियो ॾिसंदा हो लेकिन सब्सक्राइब न कंदा, महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो दासी टीवी खे। हिन चैनल ते अव्हांखे सिर्फ़ु नवें ड्रामनि जा बर वक़्तु अपडेट मिलंदा रहंदा आहिनि ऐं मिलंदा रहंदा। अगरि तव्हां इनखे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल ते न कंदो तव्हांखे नोटिफिकेशन न मिलंदो ऐं नई जेका बि असां अपडेट ॾींदासीं ड्रामे जी तव्हांखे न मिली सघंदी। अगरि तव्हांखे नई अपडेट्स बर वक़्तु खपे त पोइ इहो सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो ऐं वीडियो खे लाइक करे छॾियो, महिरबानी। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों ख़ैर सां पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो आहे पंचावे ड्रामे जो। हाणे ॿिए स्पेल जी तयारी पई हले। जी हाँ दोस्तों, ॿिए स्पेल जी शूटिंग बि वरी स्टार्ट थी वई आहे, यानी 25 एपिसोड पूरा मुकमिल तयार थी चुका आहिनि पंचावे ड्रामे जा। हाणे ॿिए स्पेल जी शूटिंग शुरू थी आहे, यानी 50 एपिसोड फाइनल थी वेंदो हाणे हिन महीने जे अंदरि। हाणे इन में ख़ुशख़बरी इहा आहे त तव्हांखे हाणे ड्रामो ही जल्द ॾिसण वटां मिलण वारो आहे। जो दोस्तों 25 एपिसोड को मज़ाक न आहे। हाणे इन जी एडिटिंग हली रही आहे पहिरें स्पेल जी। इन्हनि में टीज़र इशू कया वेंदा ऐं सिंध टीवी ते, ऐं वरी प्रोमो ईंदो ऐं एपिसोड बि हलायो वेंदो। जेसीं ताईं हेॾो ड्रामो हलंदो रहंदो तेसीं ताईं होॾो लगातार गॾोगॾु हिन ड्रामे जी शूटिंग बि हलंदी रहंदी। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।